अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हाणे पहिरीं थोरो पस मंज़र खे ॾिसिजे पोइ वरी अॼु जे ते जेकॾहिं अचिजे त हिकिड़ो इहो माण्हुनि खे तसवुरु हूंदो आहे जंहिंजे करे अफ़गानिस्तान जी सूरत हाल जेतिरी ग़ैर मामूली आहे उन खां वधीक माण्हुनि खे लॻे थी त ताक़तवर जेको हूंदो आहे माण्हू सम्झंदा आहिनि त उहो सभु शयूं अकुल बि उन वटि हूंदो आहे, उनजी हिकमत अमली बि सही हूंदी आहे ऐं उहो जेको चए थो उहो थी वेंदो, उहो ग़लति नथो थी सघे। इहो तसवुरु माण्हुनि जो रहियो आहे ऐं छा आहे त गुज़िरियल 70 सालनि खां अमेरिका ताक़तवर आहे, उनजे करे बाबा अमेरिका इहा पॉलिसी कई आहे माना इहा त फेल नथी थी सघे। पोइ जेकॾहिं उन में को फेल्यूअर अचे थो या घटि वधाई थिए थी त ज़रूरत खां ज़्यादा अलार्म माण्हू थी वञनि था। त ताक़त जे ज़ोर ते शयूं सभु केॾी बि ताक़त हुजे उन मर्ज़ीअ सां नथियूं थी सघनि। ऐं जेका ॻाल्हि आई बशीर चयो त इनख़ला वक़्तु उन्हनि वटि को प्लान न हुयो, त मां त इहो चवंदुसि त उन्हनि वटि अफ़गानिस्तान में वञण वक़्तु बि को प्लान न हुयो, त छा था करणु चाहिनि, कीअं सूरत हाल खे उहो कंदा। सिर्फ़ु ताक़त जे ज़ोर ते हुयो त ताक़त ॾेखारणी हुई। सोवियत यूनियन उतां निकिरी चुको हुयो ऐं क्लेम इहो हुयो अमेरिका ऐं तालिबान उनखे कढियो आहे, त अमेरिका इहो चाहियो त हाणे दुनिया ते जेको सुपर पावर जो हिकिड़ो तसवुरु उभरियो हो उहो दुनिया खे करे ॾेखारियूं त असां ई वाहिद सुपर पावर आहियूं। त कंहिं बि प्लान खां सवाइ सिर्फ़ु ताक़त जे ज़ोर ते उन्हनि चयो त वञी ऐं 2-4 ॾींहंनि में तालिबान खे ख़तमु था कयूं। जेके ख़बरूं आयूं त तालिबान कंहिं हिकिड़े महदूद हद ताईं हामिद करज़ई ऐं उन मार्फत अमेरिका सां ठाह करण लाइ बि तयारु आहे, त उन्हनि खे हिकिड़ो लिमिटेड रोल ॾिनो वञे या जीअं चइजे त ज़िंदह रहणु ॾिनो वञे। अमेरिका सरकार चयो त न, इन्हनि खे ख़तमु करिणो आहे ऐं पोइ नतीजो उहो ई थियो जेको वियतनाम में थियो, उन खां वधीक ख़राबु थियो, छो त को बि प्लान न हुयो। जॾहिं ताक़त ते जेको माण्हू भाड़ींदो आहे उहो अकुल खां घटि भाड़ींदो आहे। सो उनजे करे इहो थोरे घणे फ़र्क़ सां ईअं थियणो हुयो। ऐं उन में इहो बि ॾिसिजे त चयो वञे थो त तालिबान या अफ़गानी माण्हुनि लगातार सुपर पावर्स खे शिकस्त ॾिनी आहे, इहो बि हिकिड़ो पासो आहे। पर इहो बि पासो ॾिसिजे त सुपर पावर्स अफ़गानिस्तान खे पंहिंजे जियो स्ट्रेटेजिक पॉलिसियुनि लाइ इस्तेमालु बि त न कयो आहे। अमेरिका जेको 80s में आयो हुयो, ॿिया खोड़ हुन जा पासा आहिनि, तफ़सील में नथा वञूं। हिकिड़ो इहो बि हुयो त वियतनाम जो जेको भूत हो जेको चयो वेंदो आहे उहो अमेरिका खे खाईंदो पियो रहे। इहे बि ख़बरूं आयूं पई अमेरिका मां जेके विड़ी जनरल ऐं फ़ौजी आया उन्हनि खे राति जो भवाइता ख़्वाब ईंदा हुआ त उहो वियतनाम वारो बदिलो वठणु सोवियत यूनियन खां बि हिकिड़ो पर्पज़ हो अमेरिका जो, ऐं उहो न हासिलु कयो, तबाही अफ़गानिस्तान जी थी। वरी जॾहिं हाणे अमेरिका बिना कंहिं मंसूबे जे ताक़त जे ज़ोर ते अफ़गान में चढ़ाई कई त सोवियत यूनियन जो जानशीन जेको रशिया हुयो वरी उनखे मौक़ो मिलियो त 80s वारो बदिलो अमेरिका खां वठे। इहा कहाणी लिकियल छुपियल ॻाल्हि न रही आहे त घटि में घटि पोएं हिसे में जेके 20 साल आहिनि, जेकॾहिं शुरूअ में न त उन पोयां 10 साल में त रूस जी हिमायत सियासी ऐं मादी ॿिन्ही क़िस्म जी तालिबान खे हुई त अमेरिका खे सबक़ सेखारिजे ऐं पिणु ईरान जी। त वरी बि तबाही अफ़गानिस्तान जी थी। त इन आस्पेक्ट ते बि ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे मुख़्तलिफ़ फोरम्स में, जंहिं ते नथी थिए, रुॻो हिकिड़ो पासो थो ॾिठो वञे पियो त आलमी ताक़तुनि खे उन्हनि शिकस्त ॾिनी आहे, पर आलमी ताक़तुनि कीअं उनखे कयो आहे ऐं नतीजो उनजो ॾिसो त
अॼु खां 40 साल 50 साल अॻु में अफ़गानिस्तान लड़ंदो जामी जेका ॻाल्हि चई मां हुन सां इतफ़ाक़ कयां थो हुनजे में त इहो सॼो माशरो ऐं हमेशह खां ईअं एतिरो मज़हबी न हुयो। काबुल जी ॻाल्हि कई, काबुल त ख़ैर अलॻि ॻाल्हि हुई। काबुल त पाकिस्तान जे शहरनि खां वधीक एडवांस्ड हुयो। बाक़ी समाज ऐं काबुल में वॾो फ़र्क़ु हुयो, इहो रखणु खपे। पर पोइ बि ओवरऑल ईअं मज़हबी बुनियाद परस्ती, ईअं दहशतगर्दी, ईअं फ़िरके वारियत, ईअं नस्ली जंगियूं अफ़गानिस्तान में न हुयूं। इहे जेके ॿ जंगियूं थियूं आहिनि जंहिं ते चयो थो वञे त अफ़गानिस्तान फतह हासिल कई, इहे उन्हनि ॿिनि जंगियुनि जो नतीजो थियो आहे। सुपर पावर्स पंहिंजा मफ़ाद वरिता ऐं तबाही अफ़गान समाज जी थी ऐं उन जा नताइज जेके हेॾे आया आहिनि थोरो पोइ हिन ते मां अचां थो। ऐं ॿियो एस्पेक्ट जेको मिस कयो थो वञे डिस्कशन में त ॻाल्हि इहा थिए थी जीअं पाकिस्तान में चयो मज़हबी इंतिहा पसंदी ज़ियाल के दौर खां शुरू थी ऐं अफ़गानिस्तान में मुदाख़लत ज़ियाल के दौर खां शुरू थी। इहो सफ़ा सभु पूरी तरह 100% इहो सच न आहे। इहा शुरूआत 70s में थी, भुट्टो हुकूमत में थी। मज़हबी इंतिहा पसंदीअ जी शुरूआत उन जा बुनियाद ते रखिया विया। रियासती मामलनि में मज़हब जी मुदाख़लत 70s में थी, 73 जे आइन सां थी। ॿिया जेके मामला थिया 70s में वग़ैरह में तव्हां सभिनी जे साम्हूं आहिनि उहे। ऐं अफ़गानिस्तान में मुदाख़लत बि तॾहिं खां थी। गुलबदीन हिकमतयार ऐं बुरहानुद्दीन रब्बानी ऐं ॿिया जेके अब्दुल रसूल सयाफ़ इन्हनि खे जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब वठी आयो। उन्हनि जूं कैंपूं हिते 70s में क़ाइमु थी चुकियूं हुयूं ऐं उते जेको जेको दाऊद साहब आयो हो उहो नेशनलिज़म खे न सिर्फ़ु पख्तून नेशनलिज़म खे उभारे पियो। उन जे टोड़ में पाकिस्तान ईरान सां गॾिजी, अमेरिका जे मदद सां गॾिजी ऐं उते अफ़गानिस्तान में मुदाख़लत कयईं। जेको सोवियत यूनियन खे नज़र आयो त ही त असांजे सरहद ते सभु काईंदा था अचनि पिया, पोइ सोवियत यूनियन फ़ौजियूं आंदियूं। मां हुनखे सोवियत यूनियन खे उन फ़ौजी मुदाख़लत ते भरीज़ मां उन ज़िम्मेवारीअ खां नथो कयां, पर शुरूआत तॾहिं खां थी आहे। इन शइ खे डिस्कस में आणणु घुरिजे, छाकाणि त अफ़गानिस्तान जी सूरत हाल पाकिस्तान जी सूरत हाल सां ॻंढियल आहे। इहो अफ़गानिस्तान में जेका मुदाख़लत शुरू थी उन जा ई नतीजा आहिनि जेके अॼु भोॻियूं था। जंहिं ते मूंखां अॻु में ॿ मुंहिंजा दोस्त ॻाल्हाए विया आहिनि त जेको कुझु अॼु पाकिस्तान में थिए थो पियो ऐं सिंध जेका सेक्युलर हुई उन में बि मज़हबी बुनियाद परस्ती अची वई आहे, इहो हिन दौर खां थियो हुयो। हाणे हिकिड़ो पहलू अञा मां हिन जो ॻाल्हि करे पोइ वरी सिंध ते अचूं था त जेको ईअं चंद ॾींहंनि में 2 हफ़्तनि जे अंदरि बग़ैर चइबो आहे जीअं गोली हलाइण जे तालिबान वञी काबुल ते पहुता, जंहिंजी कंहिंखे बि तवक़ो न हुई। हिन जे लाइ मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं। एॾी असांजी इंफॉर्मेशन या डेटा न आहे जो उनखे यकीन सां चई सघूं, पर हिकिड़ो ख़्यालु इहो बि आहे त अमेरिका जो हाणे पहिरीं हुनजो कंहिं वक़्तु मेन टारगेट सोवियत यूनियन हूंदो हुयो। सोवियत यूनियन जे कोलैप्स खां पोइ हुनजो मेन टारगेट मज़हबी इंतिहा पसंदी हुई, जंहिंजे पैदा करण में बि हुनजो हथ हो, पर उहो मौज़ू अॼु न आहे, हुन ते नथा वञूं। हाणे हुनजो मेन टारगेट चाइना आहे। मज़हबी इंतिहा पसंदी हुनजो असली टारगेट हुन ठाहियो हो सोवियत यूनियन खां पोइ हुनखे खपे पियो। हाणे हुनजो असली टारगेट चाइना आहे। तंहिं करे हिकिड़ो ख़्यालु इहो बि आहे त सुभाणे अॻिते हली कंहिं बि शकिल में अमेरिका ऐं तालिबान जो डायरेक्ट या इनडायरेक्ट उन्हनि जे अंडरस्टैंडिंग सां ई घटि में घटि चइजे चीन जे ख़िलाफ़ कुझु थिए। इन ते मां तव्हांजे आॾो हिकिड़ो वाक़ियो रखां थो। जॾहिं सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ मज़ाहमत हली पई
अमेरिका जो प्रेसिडेंट रोनाल्ड रेगन के वक्त में वाइस प्रेसिडेंट हो जॉर्ज बुश, जो को सदर थियो, जैसे पुट वरी जॉर्ज बुश जूनियर हमलो किया अफगानिस्तान ते, ऐं वो उन खां पहिरीं नायब सदर थियण खां पहिरीं CIA जो डायरेक्टर रही चुको हो। ऐं पाण सब समझूं था CIA जो डायरेक्टर माना छा थो रखे। वो पाकिस्तान जे दौरे ते आयो ऐं उन तोरखम ते वञी हिकिड़ी तकरीर कई। उन तकरीर में हुन चयो त ही जेके मुजाहिदीन आहिनि, तालिबान जा पेशरो जेके आ, ही तमाम अज़ीम माण्हू आहिनि। ही रुगो अफगानिस्तान जी जंग नथा विढ़नि ऐं ही रुगो मुसलमाननि जी जंग बि नथा विढ़नि, पर ही सभिनी अलाह खे मञीदड़नि जी जंग, अलाह खे न मञीदड़ बिलीवर्स न लफ़्ज़ इस्तेमाल कयो। They are fighting the war of all believers against the non-believers. ऐं चीन वो या non-believer में आ त मां इहो हिकिड़ो इम्कान आहे त इन तकरीर खे ज़हन में रखिजे त इहे इम्कान बि थी सघनि था त इहो सभु कुझु इन ते थियो हुजे। त मसलन हिकिड़ो इहो थी सघे थो त तालिबान जे सिधे तावन सां उते चीन जे ख़िलाफ़ कुझु थिए, ॿियो इहो बि थी सघे थो, ऐं जंहिंजा तमामु घणा इम्कान आहिनि त फर्ज़ कजे जेकी तालिबान हाणे चवनि था उन्हनि जा लीडर पिया त हाणे असां पहिरीं वारा न आहियूं, असां ॿिए कंहिं बि मुल्क में मुदाख़लत बि न कंदासीं, पंहिंजी सरज़मीन बि इस्तेमालु थियणु न ॾींदासीं, ऐं औरतुनि खे बि हक़ ॾींदासीं। इहे जेकी बि शयूं हू चवनि था, मुमकिन आहे त उन्हनि जा लीडर जेके आहिनि उहे इन में नेक नियत बि हुजनि, पर जेके जंग जूं वेड़ाक हुननि तयार ई इन बुनियाद ते कया आहिनि त ही सभु काफ़िर आहिनि। इन्हनि काफ़िरनि खे हटाए हिते शरीयत नाफ़िज़ करणी आहे। शरीयत जो बि हिकिड़ो ख़ासि फॉर्म जंहिंखे हू ई सही सम्झनि था, उहे जेके तयार इन शइ ते थिया आहिनि, इहो ज़रूरी कोन्हे त तालिबान जा लीडर जेका ॻाल्हि कनि हू उन सां एग्री थी वञनि ऐं उन जे पोयां इहे हलनि। इन जा तमामु घणा इम्कान आहिनि। हिकिड़ो त जीअं दोस्तनि चयो पॉसिबल आहे त ख़ुदि तालिबान इहे ॻाल्हियूं वक़्ती तौरु कंदा हुजनि ऐं पोइ पंहिंजे असली ॻाल्हि ते अचनि, पर जेकॾहिं हू इन में सचा बि आहिनि त इन जा तमामु घणा इम्कान आहिनि त हुन जेको हेठियों केडर आहे, जेके हुननि जा वेड़ाक आहिनि, जंगजू आहिनि, जेके हिन बुनियाद ते तयारु थिया आहिनि, उहे पंहिंजी वेड़ जारी रखनि ऐं पोइ उन में पाड़ेसरी मुल्क ई उन ते असर अंदाज़ थींदा। ऐं उन में मां ॿिन्ही सूरतुनि में पाड़ेसरी मुल्कनि जे लाइ ख़तरा ॾिसां थो। ॿई सूरतूं माना हिकिड़ी आहे त तालिबान पूरे मुल्क ते कंट्रोल करे वञनि, ॿियो इहो आहे त उहे न करे सघनि। ॿई सूरतूं आहिनि। जेकॾहिं हू उन ते करे था वञनि, माना तालिबान बाक़ाइदे एस्टेब्लिश हुकूमत थी वञे, त इन तसवर खे हथी मिलंदी त असां एॾा ताक़तवर आहियूं त ॿिनि सुपर पावर्स खे शिकस्त ॾेई छॾी आहे, त पोइ उन में इहा ॻाल्हि वधंदी, ख़ासि करे उन जे सेकेंड ऐं थर्ड टियर में, त असां पाड़ेसरी मुल्कनि में ख़ासि तौर ते पाकिस्तान में बे इस्लामी निज़ाम आणे सघूं था। ऐं जेकॾहिं इहा सूरत नथी थिए ऐं उन जो कंट्रोल नथो थिए त पोइ त ओपन फॉर ऑल, फ्री फॉर ऑल हूंदो, ऐं पोइ त 90 वारी सूरत हाल थींदी, जीअं अफगानिस्तान टुकड़नि में विढ़ायल हो, वार लॉर्ड्स हुया, जंगियूं थींदियूं उन जूं। पाड़ेसरी मुल्कनि में बि जेकी कुझु थियो उन जी तफ़सील में मुंहिंजी वञण जी ज़रूरत न आहे, त ॿिन्ही सूरतुनि में पाड़ेसरी मुल्कनि जे लाइ ख़तरा आहिनि। ऐं जॾहिं पाड़ेसरी मुल्कनि जी असां ॻाल्हि कयूं था त हुन में सभ खां वधीक पाकिस्तान अचे थो, ऐं जॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं था त हुन में सभ खां वधीक सिंध अचे थी, छाकाणि त उहो ऑलरेडी हिन पाकिस्तान जे रियासती निज़ाम में ऑलरेडी सिंध मुसीबत में आहे। सभ खां वधीक जबर उन ते थिए थो। ऐं जेका मुंहिंजा दोस्त चई विया, सिंध लाइ सभ खां वॾो मसइलो डेमोग्राफी जो आहे।
जॾहिं सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ जेको जंग हली त बज़ाहिर त माण्हू उहे पाकिस्तान में ई आया, पर उन्हनि जो वॾो तइदाद सिंध में आयो, जंहिंमां कुझु वापसि विया आहिनि। वॾो तइदाद अञा हिकिड़े मौजूदु आहे। ऐं उहे जीअं दोस्त बसीर नबी ख़ासि तौर चई वियो त डोमिसाइल वठनि था, आइडेंटिटी कार्ड वठनि था, उते हिननि हाणे वापार कया आहिनि। अॻे रुॻो इहो चयो वेंदो हो त पश्तून जेको आहे उहो मैन्युअल लेबर जे लाइ अचे थो पियो, पर हाणे वापार जे बि वॾे हिसे ते उहो अची वियो आहे। ऐं रियासत उन्हनि खे, इहो मुंहिंजो दोस्त सही चयो जामिया इन ॻाल्हि सां मां, त हू बदनियती पंहिंजी जाइ ते बि आहे, सिंध दुश्मनी बि उन्हनि में आहे, नाअहली बि उन्हनि जी आहे। उहे इनखे तमामु आसान सम्झनि था त जेकॾहिं सिंध में माण्हू वञनि था त ठीकु आहे, छो त इहो सम्झनि था त सिंध में असली मज़ाहिमत उन्हनि खे सिंधी माण्हुनि जी मिले थी या अॻिते बि मिलंदी। ऐं इहा फैक्ट बि आहे, छाकाणि त सिंध जा वसीला सिंधी माण्हुनि जा आहिनि। उहे त उन जे मालिकीअ जी ॻाल्हि कनि था, पर ॿाहिरियों माण्हू जेको अचे थो पियो उनखे जॾहिं रियासत सपोर्ट करे थी त उहो मोट में वरी सिंधी माण्हुनि जे हक़नि खे फुरण में, उन्हनि जे वसीलनि ते कब्ज़े में उहो ॿाहिरियों माण्हू आसानीअ सां उन्हनि जो साझेदार थिए थो। जीअं बंगाल में उते त तमामु नंढो तइदाद हुयो जेके बिहारी हुया, उन्हनि जो इहो ई रोल हुयो उते, त उन्हनि खे रियासत सपोर्ट करे पई, उहे रियासत खे सपोर्ट कनि पिया। ऐं सिंध में बि गुज़िरियल 40-50 साल जी असां तारीख़ ॾिसूं, उहा असांखे ॿुधाए थी पई त कराचीअ जी ॻाल्हि माण्हू उहे कनि था, इहो नथा ॾिसनि त कराची सिंध में आहे, सिंध खे हक़ मिलंदा त कराचीअ खे हक़ मिलंदा। इवन पाणीअ जे हद तोणी त सिंध खे पाणीअ जी ॻाल्हि जो मुतालबो थींदो आहे त कराचीअ में तमामु घटि नज़ो वठंदो आहे, बाबा सिंध खे पाणी न मिलंदो त कराचीअ खे कीअं मिलंदो। ऐं कुझु फैक्टर ऑलरेडी हिते मौजूदु आहिनि जेके अॻे त मुहाजिर सिंधीअ जी ॻाल्हि थींदी, हाणे उहे सिंधी गैर सिंधी जी ॻाल्हि था कनि। एतिरा उहे हिकिड़ा नाअहल या नाअकबद अंदेश माण्हू आहिनि तमामु ख़सीस सोच जे लाइ, त उहे हाणे सिंधी गैर सिंधीअ जे ते बि कनि था। ऐं हुकूमती इदारा बि इन लाइन ते वञनि था पिया त उन्हनि खे उन्हनि सिंध जे दौलत मां 100 रुपया फुरींदा, 5 रुपया हिकिड़े ग्रुप खे ॾिनऊं, 10 रुपया ॿिए ग्रुप खे ॾिनऊं। हू ईअं सोचनि था, इहो थिए थो नथो थिए, इहो वरी जुदा शइ आहे। जेकॾहिं अमेरिका जहिड़ी सुपर पावर ताक़त उहा जेको कुझु चाहे बंदूक जे ज़ोर ते नथी करे सघे, त इहो ज़रूरी न आहे त ॿी का ताक़त जंहिं वटि बंदूक हुजे जेकी कुझु सोचे उहो सभु थी वञे। पर इन सां सिंध में हिकिड़ो ॾिफेड़ त ज़रूरु अचे थो। जंग जी जेका सूरत हाल असां गुज़िरियल 25-30 सालनि खां ॾिसूं था, उन में वधण जा इम्कान आहिनि। पाकिस्तानी रियासत बज़ाहिर अचे थो, चवनि था त अफ़गान पाणागी एतिरा नथा अचनि। असां ॾिसूं था तोरखम जी सरहद ते जेकी कुझु सोशल मीडिया जे ज़रिए ॾिसूं था त माण्हू कोन था अचनि पिया, पर चमन जी सरहद खां नज़र अचे थो त माण्हू अचनि था पिया। या जीअं दोस्तनि चयो, या ठीकु ॻाल्हि आहे त हींअर लालच में कोरियन में कंहिं तरह सां उन्हनि खे रोकियो वञे, पर उहे न रुकंदा, उहे ईंदा ऐं सिंध में ई सभ खां वधीक ईंदा। छाकाणि त जीअं मूं चयो त रियासत जी बि इन में, ऐं रियासत जो ॾिसो जेकॾहिं माण्हू इहे तरसणु खपनि, सभ खां वधीक त पख्तूनख्वा में उन्हनि खे तरसणु खपे, छाकाणि त उते उन्हनि जा हम ज़बान हम कल्चर उहो साॻियो कल्चर आहे। ॿिन्ही पासनि ते तमामु घणा माण्हू जेका चवंदा आहिनि त इहा कूड़ी सरहद आहे या कूड़ी हिकिड़ी धोखे जी दीवार आहे, डिविजन लाइन, असां त हिकु आहियूं त बाबा उते तरसनि उहे। पर ख़ुदि उते पख्तूनख्वा जी हुकूमत बि उन्हनि खे हाणे वधीक तरसाइण नथी ॾिए। छाकाणि त पख्तूनख्वा में बि हाणे जीअं मूं सवेर चयो त अॻे पढ़ण लाइ जेको चयो वेंदो त उहो रुॻो मैन्युअल वर्क थो करे, ऐं टियों हाणे उते उहो वॾे वापार में उहो तमामु घणो हिसो उनजो थी वियो आहे, इस्टेब्लिशमेंट में उनजो हिसो थी वियो आहे, रियासत खे हलाइण में हू हिसेदार आहे। ऐं पख्तूनख्वा जे पठान जी वॾी अक्सरियत जेका आहे
उहा हाणे अफ़गानिस्तान जे अफ़गानिस्तान जे समाज में या रियासत में हाणे उहो पंहिंजा मफ़ाद नथो ॾिसे, पाकिस्तान में उनजा मफ़ाद थो ॾिसे। त जेका फुरलुट थिए थी उन जो जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट, छाकाणि त वॾो हिसो पंजाब जो आहे, त वॾो हिसो उनखे थो मिले, त नंढो हिसो पख्तूनख्वा जो आहे, त नंढो हिसो फुरलुट जो उनखे बि मिले थो। तंहिं करे इन्हनि सभिनी फैक्टर्स जो नतीजो बार जेको आहे उहो सिंध ते पवणो आहे। ऐं उन में ठीकु ॻाल्हि कुझु दोस्तनि चयो त हुकूमतनि ते प्रेशर विझिजे, पर हाणे हिकिड़ी हुकूमत आहे जंहिंजो इंट्रस्ट आहे इन में, हू सम्झे थी ईअं। या ॿी ॻाल्हि आहे त हिते जेकॾहिं इहे माण्हू एॾे वॾे तइदाद में जेके अॻ में आया आहिनि उन्हनि छा कयो आहे, ॿिया ईंदा त पोइ छा थींदो, ख़ुदि पूरे पाकिस्तान सां छा थींदो, इहो त जुदा सवाल आहे, पर सम्झनि ईअं था त नुक़सानु थींदो त सिंधियुनि जो थींदो, फ़ाइदो थींदो त असांजो थींदो। त हिकिड़ी हुकूमत इहा आहे, ॿी हुकूमत उहा आहे जेका इंतिहाई करप्ट खां वधीक को ॿियो लफ़्ज़ हुजे त मां उहो इस्तेमालु कयां, माना सिंध में जेका हुकूमत आहे पीपुल्स पार्टीअ जी, हिकु त पीपुल्स पार्टी एज़ अ पार्टी छा आहे, हिकिड़ो ख़ानदान आहे, ऐं उहो ख़ानदान इक़्तिदार जे लाइ सभु कुझु करे सघे थो। सभु कुझु मीन्स सभु कुझु, मूंखे उन तफ़सील में वञण जी ज़रूरत न आहे। ॿियो टोटली उहा जागीरदारनि जी जमायत आहे, ऐं जागीरदार हमेशह एस्टेब्लिशमेंट जो साथारी हूंदो आहे। तंहिं करे उन मंझां कंहिं क़िस्म जी, यानी हिते माण्हू जेके ॿोध जे नतीजे में आया कराचीअ में, उन्हनि खे मूं पाण उते ॿोध जे ग्राउंड ते वञी कमु कयो हुयो, पीपुल्स पार्टीअ जी हुकूमत धिके ॿाहिरि कढियो। पर जॾहिं अॻे क़बाइली इलाइक़नि मां माण्हू ऑपरेशन थियो ऐं माण्हू हेॾे अचणु लॻा त सिंध जी हुकूमत उन वक़्त जे चीफ मिनिस्टर अची प्रेस कॉन्फ्रेंस करे मैदान चए थो तव्हां अचो, तव्हांजे राज जा समूरा इंतज़ाम असां मुकमल करे छॾिया आहिनि। सबबु रुगो हुयो एस्टेब्लिशमेंट खे राज़ी करणु, पंहिंजी करप्शन, पंहिंजूं नाहलियूं उहे लिकाइण जूं। तंहिंजे करे सिंध खे ॾाढी मुश्किल सूरत हाल आहे। उहा सिर्फ़ु सिंध जो अवाम, सिंध जा माण्हू, सिंध जा सियासी कारकुन, सिंध जा अदीब दानिश्वर, उहे ई हिन खे रोके सघनि था। ऐं असांखे हाणे हिन खे धारी आबादकारीअ खे वन ऑफ द मेनी प्रॉब्लम्स तौर न, पर दी प्रॉब्लम या हिकिड़ो वजूदी ख़तरो पैदा कंदड़ प्रॉब्लम तौर असांखे ॾिसणो पवंदो। ऐं नए सिर सिंध जी सॼी जेका मज़ाहमती जिदोजहद आहे उनखे नए सिर असांखे ॾिसणो, मुनज़िम करणो पवंदो, न त सूरत हाल जेका आहे सा बिल्कुलु फ़लस्तीन जे पासे ॾे वञे थी। मां हिकु ॿ ॻाल्हि कंदुसि हाणे त ॾिसो, हाणे माण्हू जेके अचनि था उन लाइ हिते वॾियूं लाबियूं हुकूमत खां ॿाहिरि बि आहिनि, जेके चवनि थियूं त इहे वीचारा उते जंग थी आहे, उन्हनि मार खाधी आहे, मुसीबत में आहिनि, बेघर थिया आहिनि, उहे माण्हू अचनि सिंध में अची रहनि। तरक़ी पसंदि चवाईंदड़ माण्हू बि इहा ॻाल्हि था कनि ऐं चवनि था त छाकाणि त सिंध में अॻ में वॾे तइदाद में बिहारी, बंगाली, बर्मी, रोहिंग्या रहनि था, तंहिं करे जेकॾहिं ही आया त छा थी पियो। बजाए हिन जे जो चवनि त सिंध में अॻे ई घणा माण्हू था रहनि, उन करे ही उते न वञनि, पर अॻियनि खे जवाज़ बणाए चवनि था ही माण्हू बि अचनि। त मां वरी बि यादि ॾियारींदुसि त फ़लस्तीन में छा थियो आहे। उते त जेके माण्हू आया हिननि खां वधीक ॾुतड़ियल हालत में आहे, जिन सां यूरोप में जेको कुझु थियो हुयो ॿी आलमगीर जंग में, उन्हनि खे इन ई बुनियाद ते फ़लस्तीन में आंदो वियो हुयो। सफ़ा उहे माण्हू जंग जा मारियल, तबाह हाल, बुख, बेरोज़गारीअ में ॿार जेके आहिनि से मायुनि जे झोलीअ में मरनि पिया था, उन्हनि ग़रीबनि खे हिते आबाद कयो, उहे ई हिन ऐं उन्हनि जो ई औलाद आहे। अॼु फ़लस्तीननि सां जेको कुझु हशर थिए पियो उहे ई था कनि पिया ग़रीब, ऐं ग़रीब ई लॾ पलाण कंदा आहिनि। फ़लस्तीन में अमेरिका जा जेके अरबपति यहूदी आहे, जिन जे पैसनि सां इसराइल ठहियो, उहे कोन आया उतरे। रूस जा जेके हा ऐं यूरोप जा ऐं अफ्रीका जा जेके हेठे दर्जे जा माण्हू हुया उहे ई उते आया आहिनि। तंहिंजे करे इहो बिल्कुलु जवाज़ कोन्हे त उहे ग़रीब माण्हू आहिनि, जंग जा ॾुतड़ियल आहिनि,
बिल्कुलु असांखे उन्हनि सां हमदर्दी आहे। उहे पंहिंजे मुल्क में जेकॾहिं पंहिंजी हालतुनि जो मुक़ाबिलो कंदा, असां जूं हमदर्दियूं उन्हनि सां हूंदियूं। पाकिस्तान में जेके माण्हू उन्हनि जी हिमायत कनि था ऐं चवनि था कराचीअ में रहनि, उन्हनि खे मां चवंदुसि त जेकॾहिं उहे गुरबत जे ऐं हामी उन ग़रीबनि जा हामी आहिनि, इनकलाब आणणु था चाहिनि, त उहे उते गॾिजी वञी उन्हनि सां जुदोजहद कनि, त उहे पंहिंजे क़ाबिज़ क़ुवतुनि जे ख़िलाफ़ जुदोजहद कनि। सिंध में वधीक गुंजाइश काई कान्हे का, पर उनखे ऐं सिंधी माण्हू हाणे उथिया आहिनि। आख़िरी ॻाल्हि मां कंदुसि, मज़ाहमत शुरू थी आहे। मां ख़ुदि अॼु तव्हांजे प्रोग्राम में कराची प्रेस क्लब ते अफ़गान पनाहगीरनि जे आमद जे ख़िलाफ़ मुज़ाहिरे मां शरीक थी उथी तव्हांजे प्रोग्राम में अची शरीक थियो आहियां। ऐं GS मास जे तरफ़ां अॼु सॼी सिंध में मुज़ाहिरा थिया आहिनि, नंढा वॾा। ऐं इन मज़ाहमत खे असांखे वधीक मुनज़म ऐं मुतहरिक करणो पवंदो सिंध जे मुस्तक़बिल लाइ। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां इन हाणे जंहिं पैमाने जी ऐं जंहिं क़िस्म जी इन्फ्लक्स थिए थी आबादकारी, उन जा इन करे मुखालिफ़ आहियूं त सिंध जो उहो जेको किरदारु आहे जंहिंजे करे हू माज़ीअ में महिमान नवाज़ रवादार रही आहे सिंध न, उन सिंध जे कल्चर खे ख़तरो आहे। तंहिंजे करे असां हिन मुखालिफ़ आहियूं। सिंध जे उन सुठे किरदार खे बचाइण जे लाइ वधीक हिन जी मुखालिफ़त था कयूं। हाणे तालिबान खे कीअं रोकजे, साईं इहो बुनियादी क़िस्म जो सवाल आहे। इहो स्टेट स्ट्रक्चर सां ॻंढियल आहे। हिते सिंध में तालिबान रियासती सिस्टम जे तब्दीलीअ खां सवाइ न रोके सघिबी। जेके सिंध में हाणे थोरो ज़िक्र थियो त सिंध अॻे एॾी सेक्युलर हूंदी, ऐं पर मां चवंदुसि त सिंध जी ॿाहिराड़ी वधीक सेक्युलर आहे। सिंध जे शहरनि में ई मज़हबी इंतिहा पसंदी आई आहे, ऐं उन जो वॾो कारण इहा ॿाहिरीं आबादकारी आहे, इन्फ्लक्स आहे। उहा जीअं जीअं वधी आहे त सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी वधी आहे। ऐं असां सवेर वारी ॻाल्हि में ॻाल्हाए आयासीं त इन आबादकारीअ में रियासत जो वॾो हथु आहे, रियासत जो इंट्रस्ट आहे त सिंधी खे समूरनि कोशिशुनि जे बावजूदि उहे पंहिंजे क़ौमी शनाख़्त पंहिंजे हक़ तां हथु खणण लाइ आमादा नथा थियनि। तंहिं करे हाणे ॿाहिरां आबादकारी एतिरी आणे सिंधियुनि खे अक़लियत में आणिजे, रियासत जो मनसूबो आहे। तंहिंजे करे सिस्टम ईअं जो ईअं हुजे ऐं को तरीक़ो निकिरे त तालिबानाइज़ेशन सिंध में रुके, उहा न रुकी सघिबी। असांजी इहे जाहूं कूकूं करण सां उन ते थोरो फ़र्क़ु पवंदो, पर उनखे मुस्तक़िल रोके तॾहिं सघिबो जॾहिं इहो रियासती सिस्टम तब्दील थींदो ऐं उन में सिंध समेत क़ौमी वहदतूं जिन मुल्क ठाहियो आहे उन्हनि जी सावरन ऐं ऑटोनॉमस हैसियत जेका पार्टी जे रेज़ोल्यूशन में गारंटी ॾिनी उहा बहाल कई वञे। उहे फ़ैसिलो कनि त असांखे वधीक केतिरा माण्हू खपनि ऐं केतिरनि शर्तनि कहिड़नि ते अचनि, जीअं सॼी दुनिया में थिए थो बशमूल अमेरिका जी। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं।
हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।